कुछ उस्ताद लेक्चर ॾेई पढ़ाईंदा आहिनि, कुझु ॿार नोट्स ठाहींदे सिखिया हासिलु कंदा आहिनि, कुझु ॿार वरी प्रैक्टिकल ऐं तजुर्बा कंदे सिखिया हासिलु कंदा आहिनि। इहे सभु वार्क लर्निंग स्टाइल जे कहिड़े तरीक़े जे मुताबिक़ आहिनि, अचो त इन्हनि जी MCQs तयारी कयूं। वार्क लर्निंग स्टाइल MCQs JST यानी जूनियर साइंस टीचर जे लाइ। सोचो, शागिर्द ख़ामोशी सां पढ़नि था ऐं उनखे पंहिंजे लफ़्ज़नि में समराइज़ कनि था, त जवाबु कहिड़ो हुजणु खपे? जवाबु B आहे, छाकाणि त मेन फोकस जेको आहे उहो रीडिंग ऐं राइटिंग ते आहे। शागिर्द ख़ामोशी सां पढ़नि था, पोइ उनखे लिखनि था। सोचो, उस्ताद कहाणी ॿुधाए थो ऐं वरी डायग्राम बि ॾेखारे थो, त जवाबु कहिड़ो हुजणु खपे? जवाबु C आहे, यानी स्टोरी टेलिंग। लिसनिंग बि आहे ऐं डायग्राम में विज़न यानी ॾिसण बि आहे। जवाबु D यानी काइनेस्थेटिक आहे, छाकाणि त अली हथनि सां शयूं ठाहे थो, यानी लर्निंग बाय डूइंग आहे। जवाबु B आहे, यानी वार्क में V फॉर विज़ुअल आहे। जवाबु B यानी लर्निंग प्रेफरेंस, छाकाणि त वार्क में सिख्या जे तरजीहात जा तरीक़ा ॿुधाया वञनि था। JST जी तयारी लाइ चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा।